मटियारी लग क़ौमी शाहराह ते उमरे जी अदायगी करण बाद कराची खां काज़ी अहमद मींदड़नि जे कार जो ट्रॉलर सां रोड हादसो। कार में सवार वज़ीर डाहरी थड़े ते फोत थी वियो। तफ़सीलन मूजिब दौलतपुर वासी उमरे शरीफ जी अदायगी करण बाद कराची खां काज़ी अहमद वञी रहिया हुआ त खेबर वेझो क़ौमी शाहराह ते संदन कार जो ट्रॉलर सां टकर थी पियो, जंहिं सबबि कार में सवार वज़ीर डाहरी थड़े ते फोत थी वियो। जॾहिं त संदसि ज़ाल ज़ेबुल निसा ऐं हिकु ॿार शदीद ज़ख़्मी थी पिया। फोत थी वियल ज़ख़्मियुनि खे मक़ामी पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि तालके अस्पताल मटियारी मुंतक़िल कयो, जितां ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त फोती जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची